सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी। सांगड़ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी अॼु चूंड मुहिम जे सिलसिले में सांगड़ पहुती। तफ़सील मूजिब आसफा भुट्टो ज़रदारी अॼु चूंड मुहिम जे सिलसिले में अॻोणो MNA शाज़िया अता मरी जी बेराणी हाउस पहुती, जिते शाज़िया अता मरी, नवीद हुसैन डेरो, ॼाम शबीर खान, सेनेटर कुरतुल एनी मरी, अली हसन हिंगोर जो, जहांगीर जूणे जो समेत हज़ारे कारकुननि शानदार इस्तक़बाल कियो। उन बाद आसफा भुट्टो ज़रदारी हिकु वॾी रैली जी सूरत में ॼाम नवाज़ अली कंडियारे खिपरो खां थींदी सांगड़ पहुती। सांगड़ में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हज़ारे कारकुननि इस्तक़बाल कियो। सांगड़ में मेड़ाके खे ख़िताब कंदे आसफा भुट्टो ज़रदारी चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे। असांजे ख़ानदान हारी मज़दूर ऐं ग़रीब अवाम लाइ जाननि जा नज़राना ॾिना आहिनि। अॼु बि बिलावल भुट्टो ज़रदारी ग़रीब अवाम लाइ चौखो ॾेई रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारीअ जो ॾिनल 10 नक़ाती मंशूर ग़रीब अवाम जे रोज़गार, तालीम, सिहत समेत ॿिया बुनियादी मसइला हल करण में मददगार साबित थींदो। अवाम 8 फरवरी ते घरनि खां निकिरी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर आज़म बणाए। मां अॼु सांगड़ जे अवाम सां वाइदो थी कयां, इंशाअल्लाह अवां खे कॾहिं बि अकेलो कोन छॾींदासूं। रोज़गार, तालीम, सिहत ऐं महांगाई जे ख़ात्मे लाइ बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर आज़म बणायो। सांगड़ जे तमामु पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब कयो। उन्हीअ मौक़े ते ॿियनि PP रहनुमाउनि पिणु ख़िताब कयो। ठुल रिपोर्ट फेस सूमरो। ठुल में अब्दुल सत्तार सूमरो हाउस ठुल में इलेक्शन कैंप जो इफ्तिताह। मीर शफीक अहमद खान खोसो, JUI ज़िले अमीर डॉक्टर AG अंसारी ऐं तालका अमीर सैयद अब्दुल बासित शाह कयो। उन मौक़े ते इलेक्शन जे हवाले सां JUI जो PS ठुल 2 जो नामज़द उम्मीदवार मीर शफीक अहमद खोसो ऐं डॉक्टर AG अंसारी जी निगरानी में हंगामी इजलास कयो वियो, जंहिंमें तालका अमीर सैयद अब्दुल बासित शाह, डॉक्टर खलील अहमद खोसो, मीर सलीम खान खोसो, अब्दुल सत्तार सूमरो, ॼाम खान डोल, मुक़द्दम अज़ीज़ुल्लाह भट्टी, ज़फ़रुल्लाह सूमरो, सालार मीर हसन बुढ़ो, साबिर अली सूमरो, मौलवी जुनैद अहमद सूमरो समेत JUI जे उहिदेदारनि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। इजलास में गॾियल फ़ैसिलो खयो वियो त हर हिकु यूनियन काउंसिल सतह ते कमेटी जोड़ी वेंदी। शहर तोड़े ॻोठनि में पार्टी झंडा इतिहादी उम्मीदवारनि सरदार मोहम्मद मियां सूमरो, मीर शाज़ैन खान बाजाराणी, मीर शफीक अहमद खान खोसो जा पैना फ्लैक्स लॻाया वेंदा। होॾां JUI उम्मीदवारनि पंहिंजे तक में अवाम सां कार्डनर गॾिजाणियूं शुरू करे ॾिनियूं आहिनि। इजलास में मीर शफीक अहमद खोसो ऐं डॉक्टर AG अंसारी चयो त PP अवाम खे बुख, बदहाली, करप्शन खां सवाइ कुझु नाहे ॾिनो। हिननि चयो त महा बोर्ड हुजे या बरसाति बोर्ड हुजे, उन दौरान अॻवाननि चूंडियल नुमाइंदनि खे अवाम खे ॾुखियो वक़्तु ॾिसी अकेलो छॾे ॾिनो हो। रिपोर्ट शाज़ अली मीरानी। शिकारपुर इलेक्शन मुहिम जे हवाले सां पीपल्स पार्टी अॻवान ऐं नामज़द उम्मीदवार PA 7 इम्तियाज़ अहमद शेख। PA 7 जे मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशननि फ़कीर मोहम्मद लोहर ऐं मुरीद सेठार ऐं शहर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं महलनि जा दौरा। अवाम पारां शानदार आजिया वोट जी अपील। ॻोठ वली मोहम्मद खोसो में कायमदीन खोसो, अब्दुल रहीम खोसो, अब्दुल गफ़ार खोसो, पब्लिक स्कूल भरसां वली मोहम्मद बिरोही। मुरीद सेठार में कादिर बख्श लोहर, ॻोठ अली बख्श दश्ती में नज़ीर दश्ती, ॻोठ बारान में अरशद अली पठान, ॻोठ फ़कीर मोहम्मद लोहर में अब्दुल्ला लोहर ऐं मुमताज़ खान बुल्लेदी, ॻोठ अब्दुल करीम लोहर में जावेद अली लोहर, मुरीद सेठार में आमिर सेठार, कामरान सेठार ऐं नादिर खान जमाली, मुरीद सेठार में मोहम्मद शरीफ सेठार ऐं डिस्ट्रिक्ट बार सदर शिकारपुर एडवोकेट अज़हर हुसैन अब्बासी जी कार्डनर गॾिजाणनि ऐं चांहि पार्टीअ में शिरकत कई। वॾी तादाद में अवाम शिरकत कई। पीपल्स पार्टी अॻवाननि खे वोट ॾियण जो वचन कयो। पीपल्स पार्टी अॻवान काज़ी नईम अकबर, ताज मोहम्मद बुरड़ो, डॉक्टर ग़ुलाम रसूल बिरोही, हबीबुल्ला सेठार ऐं ॿिया गॾु हुया। शिकारपुर पीपल्स पार्टी अॻवान ऐं नामज़द उम्मीदवार PA 7 इम्तियाज़ अहमद शेख जी पीपल्स पार्टी पारां पार्टी टिकट जारी करण बाद नुमाइंदो मोहम्मद परियल अब्बासी ऐं वसीम दीन सिद्दीकी रिटर्निंग ऑफिसर शिकारपुर PA 7 फैज़ान ज़फ़र वटि जमा कराए छॾी। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी। शिकारपुर अला वाले चौक ते मशहूर कुल्फ़ी फालूदे वार महीर मेमण जे पुटनि हाणे बहितरीन लज़ीज़ा मज़ेदार अलीशान खाधे जो मर्कज़, जिते सॼी शुगर खां बहितरीन पिज़्ज़ा, पराठा, आलू पराठा, चिकन पराठा, सीरो पुड़ी, छोला पुड़ी, तिक्का कबाब, शामियूं, आला क्वालिटी जी चांहि ऐं मोहबत ऐं सिख सां भरपूर सर्विस ॾिनी वञे थी। हिकु दफ़ो अचो, अहिड़ो मज़ो अची वेंदो जो तव्हांखे काॾे बि वञण जी ज़रूरत न पवंदी। मज़ो न अचे त पैसा वापसि, इंशाअल्लाह हिकु दफ़ो ईंदा बार बार फरमाइश कंदा। प्रोपराइटर आशिक अली मेमण, अली शेर मेमण, फिदा हुसैन मेमण, शकील अली मेमण, बहितरीन पिज़्ज़ा पराठा जो कारीगर उस्ताद इमरान अली शेख ऐं शकील मेमण, जिन जी बहितरीन सर्विस।
सकरण सिंध तरक्की पसंद पार्टी के मरकजी चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी की हिदायतन ते PS 38 सकरण ते उम्मीदवार STP के मरकजी राबता सेक्रेटरी निसार कीरियो GDA अगवान ऐं PS 38 के उम्मीदवार से ज़ैन शाह के हक़ में दस्तबरदार थी वियो जै बाद हिन मीडिया से ॻाल्हाईंदे चयो असल वेड़ सिंध खातिर आहे जंहिं ते डॉक्टर कादिर मक्सी फ़ैसिलो कयो त PS 38 ते ज़ैन शाह भी सिंध जो सागारो आवाज़ आहे उन करे सिंध सां अक़ीदत रखंदड़नि जा वोट विराइण खां बहितर आहे त गॾिजी मुक़ाबिलो कजे जंहिंखां पोइ ज़ैन शाह जे हक़ में हथ खयो आहे ऐं इंशाअल्लाह इलेक्शन में ज़ैन शाह की भरपूर हिमायत कंदासीं। हिन उहो बि चयो त सिंध के माण्हुनि खे ही सुनहरी मौक़ो आहे जो पंहिंजे ईंदड़ नस्ल की बहितरी ऐं सिंध जे बका ख़ातिर ज़ैन शाह ऐं समूरी सिंध में STP समेत जेकी भी सिंध जा घुण घुरा बीठल आहिनि उन्हनि खे वोट ॾेई असेंबलियुनि में पहुचायो त जीअं सिंध जी मालिकी थी सघे। सकरण रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई दावत इस्लामी के तालका निगरान मुख्तियार अली कुर्मी चयो आहे त हिकु मुसलमान के हथ सां या ज़बान सां तकलीफ़ ॾियणु संदन नाहक माल खाइण हराम आहे जंहिं उहो अमल कयो उहो आख़िरत में खसारे में हूंदो। दावत इस्लामी के मदनी मरकजी फैज़ान मदीना सकरण में थींदड़ हफ़्तेवार इज्तिमा में बयान करे रहियो हुयो। हिन चयो त हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त जंहिं बिना कंहिं शरीयत सबब जी हिकु बि मुसलमान के ईज़ा रसायो उन ॼण मूंखे ईज़ा रसायो ऐं मूंखे ईज़ा रसाइण अल्लाह पाक जी ज़ात के ईज़ा रसाइण आहे उन करे मुसलमाननि के कंहिं भी हवाले से तकलीफ़ ॾियणु न घुरिजे। हिन चयो त अॼु क़ौमियत जे नाले ॿोलीअ जी बुनियाद ते या ज़ात पात जे हवाले से पिण नफ़रतूं कयूं वञनि थियूं जेको पिण क़ाबिल मज़हमत अमल आहे। मुख्तियार अली कुर्मी उहो भी ॿुधायो त जॾहिं माखीअ जे मख मुख़्तलिफ़ गुलनि जो रस चूसे गॾु करे थी उहा माखी थियो पवे ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं काठियूं ॿारण खां पोइ आख़िर में सिर्फ़ छार थींदी आहे उन करे असां सभु मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ हुजूं या अलॻि अलॻि बिरादरियुनि जा हुजूं पर जॾहिं आका करीम अलैहिस्सलाम ते कलमो पढ़ियो आहे त सभु हिकु आहियूं का नंढ वॾाई न आहे। हिन चयो त नफ़रतुनि खां पाण बचण ऐं मुसलमाननि सां मुहबत करण लाइ दावत इस्लामी जो मदनी माहौल सिखिया जो बहितरीन मरकज़ आहे। आख़िर में कारी फुरक़ान अतारी ज़िक्र व दुआ कराइजे ते इज्तिमाई जी पुॼाणी कई वई। झंडो मरी रिपोर्टर नौकफ मरी झंडो मरी वेझो अज़ीज़ाबाद JUI उम्मीदवारनि जे प्रेस कॉन्फ्रेंस ज़िले टंडो अलीहार जे टिनी तकनि तां उम्मीदवारनि जी दस्तबरदार थियण बाद अज़ीज़ाबाद जे थेबो हाउस में अॻूणो सेनेटर डॉक्टर राहिला गुल मक्सी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे JUI टंडो अलीहार जे जनरल सेक्रेटरी ऐं NA 217 PS 58 जे उम्मीदवार मौलाना अब्दुल शकूर थेबो चयो त असांजे मरकज़ी क़यादत जी हिदायतुनि ते टंडो अलीहार ज़िले जे टिनी तकनि तां उम्मीदवार पारां GDA जे उम्मीदवार डॉक्टर राहिला गुल मक्सी मोहसिन मक्सी जी हिमायत करियूं था ऐं मरकज़ी क़यादत जे ॾिनल हिदायतुनि ते GDA जी भरपूर सपोर्ट समेत इलेक्शन वक़्त में पिण भरपूर किरदार अदा कयो वेंदो। उन मौक़े ते अॻूणे सेनेटर NA 217 ऐं PS 58 जी उम्मीदवार डॉक्टर राहिला गुल मक्सी PS 59 जे उम्मीदवार मोहसिन मक्सी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असां JUI सिंध जे अमीर मौलाना राशिद महमूद सुमरो जा थोराइत आहियूं जे असां मथां एतमाद कंदे संदन उम्मीदवारनि खे असांजी हिमायत जो चयो। असां संदन शुक्रगुज़ार आहियूं इहो वचन था करियूं त असां कामयाब थी ज़िले जी हिकु सीट JUI खे ॾींदासीं अवाम तोड़े JUI जी हर मुमकिन मदद कंदासीं। उन मौक़े ते सैयद अमजद शाह ॾाॾो मोहम्मद साले थेबो दोस्त मोहम्मद फारूकी अलाबख्श पिताफी ठाकुर नज़ीर कायम खानी सैयद शबीउल हसन शाह वकार मेमन हाजी गुलाम कादिर थेबो खालिद हबीब कायम खानी यासीन मरी कासिम लुंड गज़फर दाऊदानी अब्दुल अजीज़ थेबो ऐं ॿिया अॻवान पिण मौजूद हुया। जोई रिपोर्टर अहमद रोदनानी जोई तरीक़ लबैक पाकिस्तान जे तरफ़ां टिकट कंफर्म PS 83 ते मौलवी अब्दुल करीम जमाली खे नामज़द कयो वियो पंहिंजी गोडवाई बांदी खां जुही ईंदे F बंद ते गुलनि जा हार गुल निछावर करे शानदार आजियाणो कयो वियो। जुही शहर जे वली सैयद आंदल शाह बुखारी ते चादर पोशी करण बाद जुही प्रेस क्लब ते साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त 15 सालनि खां पीपल्स पार्टी इक़्तिदार रही आहे पर जुही में करप्शन खां अलावा कुझु नाहे कयो ऐं असांजो आख़िरी जियापो पाणी हो उन लाइ बि असां तड़पाया पिया वञूं। जुही वासियो हिन चक्कर सुजागी कयो ज़ालिमनि खां जान छॾायो असां ते एतमाद कयो असां अमा सां हर हाल में गॾु रहंदासीं। शिकारपुर रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर जे सीनियर साफ़ी इफ्तिखार अहमद आरई सियासी समाजी अॻवान शमीम आरई जे भाउ जी वफ़ात ते अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर आबिद खान भयो सियासी समाजी अॻवाननि ऐं साफ़िन पारां
ताज़ियत। तफसील मूजिब शिकारपुर जे सीनियर साफ़ी इफ्तार अहमद आरई, सियासी समाजी अगवान शमीम आरई, तपेदार नूर नबी आरई जे भा इंतजार अहमद आरई जी वफ़ात ते अगुणो वफ़ाक़ी वज़ीर मीर आबिद हुसैन खान भयो। पीपी अगवानन खलील अहमद मेमण, पप्पू खान भयो, बरकत अली लाशारी, सदा हुसैन शाह लालो, नोमान पठान, साफ़ी फरीद फारूकी, रियाज अहमद मीरानी, समाजी अगवानन हाफिज सलीम आरई, फरीद आरई, अब्दुल समी झूणे जो कौम परस्त अगवान समी बिलाली, असद सुमरो, इमरान अली मंगी ॿियनि सियासी समाजी अगवानन ताज़ियत कई। ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। मटियारी रिपोर्ट गुलाम फारूक शाह। मटियारी आल सिंध प्राइमरी टीचर्स एसोसिएशन पारां बिना जवाज़ उस्तादनि जी जिबरी बदली ख़िलाफ़ मटियारी मैन प्राइमरी स्कूल खां प्रेस क्लब मटियारी ताईं रैली कढी वई, जंहिंजी अगवानी गुल मोहम्मद होमे पोटो, रियाज़ साहिवाल, इम्तियाज़ मखण ख़ासि केली ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त उस्ताद शमन DO प्राइमरी खे फौरी तौर ते हटायो वञे। DO पंहिंजे ऑफिस में मनपसंद क्लार्क रखिया आहिनि जेकी उस्तादनि खे हर कम लाइ बेहद परेशान कनि था। उन्हनि खे पंहिंजी पोस्टिंग वारी जॻह ते मोकिलियो वञे। हर कम लाइ उस्तादनि खां रिश्वत घुरनि था। एहतजाज कंदड़नि उस्तादनि मुतालबो कयो त DO प्राइमरी खे फौरी तौर हटायो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। मेहर रिपोर्ट मीडिया सूमरो। मेहर ऐं आसपास वारनि इलाक़नि में धुंध ऐं कोहिर सबबि ॿिनि मोटरसाइकिलनि में आम्हूं साम्हूं टक्कर, ॿ ॼणा ज़ख़्मी। इंडस हाईवे ते बरीदारो स्टॉप भरिसां थियल टक्कर जे नतीजे में मेहर जे ॻोठ गुलाम नबी खोसो जो रहवासी अब्दुल सत्तार खोसो ऐं वारिया वासी सलीमुल्लाह ब्रोही सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल मेहर आंदो वियो, जिते ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾियण बाद खेनि लाड़काणे मोकिलियो वियो। मेहर में धुंध ऐं कोहिर सबबि इंडस हाईवे ते ट्रैफ़िक पिणु मुतासिर। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर। शिकारपुर पीपल्स पार्टी अगवान ऐं नामज़द उम्मीदवार PS इम्तियाज़ अहमद शेख जी पीपल्स पार्टी पारां पार्टी टिकट जारी करण बाद नुमाइंदो मोहम्मद परेल अब्बासी, वसीम दीन सिद्दीकी रिटर्निंग ऑफिसर शिकारपुर PS फैज़ान ज़फ़र वटि जमा कराए छॾी। शिकारपुर पीपल्स पार्टी अगवान फराज़ इम्तियाज़ शेख इलेक्शन मुहिम जे सिलसिले में ॻोठ वाहिदाबाद में अब्दुल रज़ाक ब्रोही वॾेरो अकबर ब्रोही जी आजियाणे में शिरकत कई, जॾहिं त नदीम अहमद हकड़ो सां पुफड़ जी लाॾाणे ते ताज़ियत कई। प्रकरण रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई। SSP शहीद बनज़ीराबाद रिटायर्ड कैप्टन हैदर रज़ा जी हिदायतुनि ते ज़िले शहीद बनज़ीराबाद खे ॾोहनि ऐं ॾोहरियुनि खां पाक करण लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाइयूं करण जे सिलसिले में SHO सकरन मुजीब रहमान नारे जो वनफा इंचार्ज कुर्बान लाखो सां गॾु छापो हणी 2 जवाबदार गिरफ़्तार करे वटान चोरी थियल मोटरसाइकिलूं, बकरी ऐं वॾी मिक़दार में मंशात हथ करे मथनि केस दाख़िल करे छॾियो। जांच दौरान गिरफ़्तार जवाबदार आशिक अली माशी जे कब्ज़े मां गैर कानूनी हथियार ऐं गोलियुनि समेत चोरी थियल 4 मोटरसाइकिलूं ऐं हिकु खुलियल मोटरसाइकिल बरामद कई वई, जंहिं ते जवाबदार ॾोह जो एतराफ़ कंदे ॿुधायो त मोटरसाइकिलूं चोरी करण खां पोइ उन्हनि जा पार्ट्स विकिरो कंदा आहियूं, जॾहिं त ॿी कामयाब कार्रवाई में कुझु ॾींहं अॻु चोरी थियल बकरी ऐं 125 मोटरसाइकिल हथ करे असल मालिक हवाले कई वई। ॿिए पासे ऐसी शोबांदी स्नैप चेकिंग दौरान मंशात फरोश अली बख्श चांडियो खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां वॾी मिक़दार में पाबंदी मड़ियल ZAK गुटका मैनपुड़ी हथ करे जवाबदार जे ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾियो। ॿिन्हिनि थाणनि जी बहितरीन कारकर्दगी ते SSP शहीद बनज़ीराबाद जनाब कैप्टन R हैदर रज़ा पुलिस टीम खे शाबाशी ॾिनी ऐं वधीक बहितर कमु करण जूं हिदायतूं जारी कयूं वयूं। ब्रेकिंग न्यूज़। वसीम पंवर जे नंढे भाउ मुजीब पंवर खां 2 हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते 125 2023 फुर करे फ़रार थी विया। एवान साफ़त सूमार समय जो। ब्रेकिंग न्यूज़। वसीम पंवर जे नंढे भाउ मुजीब पंवर खां 2 हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते 125 2023 फुर करे फ़रार थी विया। एवान साफ़त सूमार समय जो। मीरपुर ख़ासि खां कराची वैन सर्विस माण्हुनि खे ब्लैकमेल करणु शुरू करे छॾियो। टूल प्लाज़ा वटि वैन जो टायर फाटण जी सूरत में ॿी वैन खे घेरियो जंहिं फौरी तौर ते मुसाफ़िरनि खे तंग करणु शुरू करे छॾियो। AC बंदि करे वधीक भाड़ो घुरणु शुरू करे छॾियो। टूल प्लाज़ा वटि वैन खे बंदि करे छॾियो। रिपोर्ट सूमार समय जो। एमान साफ़त मीरपुर ख़ासि। मीरपुर ख़ासि क़ौमी असेंबली जे तक 211, 212 ऐं सूबाई तक PS 47 ते इलेक्शन विढ़ंदड़ अॻूणो MNA सैद अली नवाज़ शाह, सैद अनवर अली शाह, सखी शाह दीवानो हाउस सबलाइड टाउन नज़द जरवारी शाख आमन। उन मौके ते दरगाह शाह दीवानो सुल्तान हाशमी रह जे ख़ादिम फ़कीर दिलशाद अली दिलबर अल मारूफ मस्ताना बाबा फ़कीर
जयराम दास माली, फ़कीर अनिल माली अब्बासी, बिरादरीअ जे चङे मुड़स हाजी इब्राहिम अब्बासी, सईद कुरैशी, मोहम्मद हाले पोटो, इंजीनियर तेब वडेरो, इमदाद ख़ास केली ऐं ॿियनि खेसि आदरभाउ कयो। उन मौक़े ते सैयद अली नवाज़ शाह खे सिंध जी सूखड़ी अजरकनि सां आदरभाउ कयो वियो।